तक़रीबन 12 साल को पहिरें मन सेम नालो ठहियो आहे। किरोड़नि जो ख़र्च गवर्नमेंट करे चुकी आहे। हाणे ॻोठ ॾिसी सघंदा हुते पाणी हेठि आहिनि सभई ॻोठ। ॻोठ दोदो भुटो हुजे, जुमन भुटो हुजे, ॻोठ बलोच खान चांगा, हाजी सैनो भुटो, पंहिंजो ग़ुलाम हैदर रिंद, नूर खान शर, ॻोठ नरली, तक़रीबन इलाइक़ा जेके आहिनि पाणी अंदरि आहिनि। माना इहो सेम नालो हलायो वञे त माना इन्हनि सभिनि ॻोठनि जी बहितरी, हज़ारें एकड़ ज़मीन जेकी आहे बंजर थी चुकी आहे। ऐं उन खां पोइ ज़हरीलो पाणी थी वियो आहे। जेके ॻोठाणा माल माण्हू माना मजबूर आहिनि, उन्हनि बीमारी वार चढ़ियल आहिनि। इहो महिरबानी थींदी आला ऑफिसरनि खे असांजी रिक्वेस्ट आहे, जेको आहे इहो सेम नालो हलायो वञे, इहे असांजो ज़मीन आबाद थियनि। असांजी हाणे इन टाइम में कणिक जी फसल भी न थी आहे पूरे इन इलाइक़े में। रुकावट सही उहो थोरो माना मसइलो आहे उन्हनि जो पाण में को 100 फुट आहे, उन्हनि खे ज़मीन ॾियण जे असां मुतालबे जा ज़िम्मेवार आहियूं। जो उहे ॾियनि उहे 2 वसूआ वञनि, 4 वसूआ उन्हनि जा वेंदा आहिनि त असां को ज़मीन वठी वठनि। ख़ुदारण उन्हनि खे माना इहा ॾियणु खपे जेको सेम नालो हले। सेम नालो हलाए छॾियो। सेम नालो हलाइण सां असांजा जेका हिते जानवर मरनि था, जेका इहे थियनि था, उहे सभई ढोरनि में सटनि था माण्हू। ढोरनि में वरी उहो जीअं मच्छर हे हो हर शइ थिए थो, जेकी बीमारी थिए थी इन सेम नाले खां थिए थी। जे सेम नालो असांजो नथो हले, ज़ाहिर ॻाल्हि आहे अॻे बि ज़मीन असांजूं घणियूं पियूं आहिनि थियूं सेम नाले में। पोइ इहा जेकी ज़मीन पई आहे इहा बि हाणे सेम नाले में अची वई आहे, त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे त राह जिंद छॾाईंदी। जे 100 फुट जे करे जे न सभई न ॾे, उहो 100 फुट जे करे नथा ॾियनि त ज़ाहिर ॻाल्हि आहे हे जेकियूं असांजूं ज़मीन हज़ारें एकड़ पियूं आहिनि त उन्हनि खे एतिरो त कोन्हे जे 100 फुट नथा ॾाई सघनि। आला ऑफिसर हुजनि या जेका ॻोठरा वॾा हुजनि या कहिड़ा बि हुजनि, सभई उन्हनि खे ठाहे करे चङी तरह सही नमूने माना इहो सेम नालो असांखे हलाए ॾियनि। त अॻे चवंदा हुया त हिकिड़े साल में हलाए ॾींदासीं, वरी जंहिं महिल हलाइण जो टाइम ईंदो आहे उन टाइम वरी सियारो अची वेंदो आहे, वरी चवंदा आहिनि ऊन्हारे में हलाईंदासीं। ऊन्हारे में वरी चवनि था त वरी साईं ऊन्हारे में चवनि था त असां हाणे जेको आहे त बजट न आयो आहे। ईअं ड्रामा करे करे असांजा 2-3 साल गुज़री विया आहिनि। हाणे असां उते सफ़ा अहिड़ा ख़तमु थी विया आहियूं जे सफ़ा बीमारियुनि में लोह थी विया आहियूं। त इहो मुताबिलो आहे असांजो सेम नालो लाज़मी असांखे हलाए ॾियो। 1000 एकड़ खां बि वधीक ज़मीन बर्बाद थी चुकी आहे। जीअं त ॻोठाणा परेशान आहिनि ऐं हिते रस्तनि ते बि पाणी आहे, जीअं त असां स्कूल बि नथा वञी सघूं।